अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले का रांगो यहाँ पिरिया गुल सबका पिर एक नजर हेडलाइंस थे। अफगान तालिबान जी अगराई जो पाक फौज पारा भरपूर जवाब। दुश्मन के ऑपरेशन गजबुल हक में मुंह तोड़ जवाब दिनो वियो। पाक फौज अफगानिस्तान के कंधार ऐं काबिल समेत ॿियनि हंधनि ते हमला। 133 तालिबान मारिजी विया। 200 खां वधीक ज़ख़्मी, 27 चौकियूं तबाह। 9 चौकियुनि ते पाक फौज कब्ज़ो करे वरितो। इतलात खाते पारां जारी कयल मालूमात मुताबिक़ काबिल, पख्तिया ऐं कंधार में तालिबान जे दिफ़ाई हंधनि खे निशानो बणायो वियो, जंहिंमें 133 तालिबान खे जहन्नम मोकिलियो वियो। अफगान रजीम जे ॿिनि कोर हेड क्वार्टरनि खे तबाह कयो वियो। पाक फौज जे हमलनि में दुश्मन जो ॿियो बि केतिरो ई नुक़सान थियो आहे। सेनेट अफगान तालिबान जी जारियत ख़िलाफ़ ठहराव इतफ़ाक़ राय सां मंज़ूर करे वरितो। ठहराव जे मतन में ॼाणायो वियो आहे त केर बि पाकिस्तान जी सालमियत खे चैलेंज कंदो, उनखे भरपूर जवाब मिलंदो। पाकिस्तान 40 सालनि खां लखे अफगाननि खे पनाह ॾिनी। ऐवान अफगान जारियत जी मज़म्मत करे थो। अफगान तालिबान अगराई करे आलमी कानून जी भनकड़ी कई आहे। आलमी बिरादरी उन जो नोटिस वठे। ईरान पारां पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में ताज़ी छिकतान खे ख़त्म करण लाइ ट्रियाकड़े जी आछ। ईरानी परॾे वज़ीर अब्बास इराक़ची चयो त अफगानिस्तान ऐं पाकिस्तान खे घुर्जे त पंहिंजा समूरा इख़्तिलाफ़ ॻाल्हियुनि ज़रिए हल कनि। रमज़ान जो भलारो महीनो पाण ते ज़ाब्तो रखण ऐं इस्लामी दुनिया में इतिहाद खे हथी वठाइण जो महीनो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां अफगान तालिबान खे मुंह तोड़ जवाब ॾियण ते पाकिस्तानी फ़ौज खे ख़राज तहसीन पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान अमन ऐं इलाइक़ाई सालमियत ते का बि सौदेबाज़ी न कंदो। जेके अमन खे कमज़ोरी सम्झनि था, उन्हनि खे सख़्त जवाब ॾियण लाइ तयार रहण घुर्जे। को बि दुश्मन असांजी पहुच खां परे नाहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त हथियारबंद फ़ौज जारहाणी इरादनि खे नाकाम बणाइण जी मुकमल सलाहियत रखे थो। हथियारबंद फ़ौज मुल्क जे अमन ऐं सलामती खे ख़तरे में न विझण लाइ पुरज़म आहे। कश्मीर वेझो जवादबारनि हथां नौजवान बेदर्दी सां क़तल। नामालूम जवादबारनि ॻोठ सैफुद्दीन जखराणी वासी 19 वरनि जे नौजवान अबू बकर जखराणी खे छुरियुनि जा वार करे क़तल करे छॾियो। संदसि लाश अलीआबाद भरिसां हथ।